मुश्किल आसान तो रख ईमान अलिया जो नारो हिया कदे हयो तो वही है वरी न्यान्या तो खणो तो खबर पे तो गदीर में ताजे इमाम जात नबी खया अजो सैयद तहा जात बुलंद कराए यो ऐलान कराए तो पयो बेशक अली जा मलंग अली जे मञण वारा थींदो हर मुश्किल आसान तो रख ईमान अली जो नारोहन मौला जो नारोहन आहे बख्श जो मौला ताके भी सलामत रखे अली जे मंजण वारो हिन माल वेठा मौला ताजू सब दुआओं मुस्तजाब फरमाए अली अली विरद तो पह जो करे छड़ दुश्मन अली अखा पासो करे छड़ फायदो केड़ो थींदो आ भजी भी दोई हो पैमा सावो बीटो जई जे शैतान अली जहां ईमान नाराय हैदरी आक पैगंबर घबराए तो न आओ ने मौला ताने दुआओं कबूल फरमा दे ये बेदार थींदो इंशाल्लाह ब्या मौलवी भी ता बुधी सगदा अली पाक पैगंबर के प्यारो ज़य्यनो मजालिसकुम बिज़िक्र अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जथे भी वियो मुझे भा अली जो जिक्र कंदा कयो जे अली जो जिक्र कयो मोहम्मद जो कयो जे मोहम्मद जो कयो न अल्लाह जो कयो जे अल्लाह जो कयो न इबादत कई तने तज कया तो वयो पाक पैगंबर के प्यारो हण दो जे कोई नारो फायदो केड़ो थींदो फायदो केड़ो थींदो खुश थींदो बच्चे तो हेडो वराना वाला आया दिल यार 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 वाला आया दिल वाला अली बादशाह के हवाले से एकड़ो बयो तस्वीर वाला अल्लाह सही है।